ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 20/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार पंहिंजी रॉयल चलन सां सेवा करणी आहे। श्रीमत ते बुद्धि खे रिफाइन ठाहिणो आहे। माताउनि जो रिगार्ड रखिणो आहे। चलन खे रॉयल रखिणो आहे। श्रीमत ते बुद्धि खे रिफाइन करिणो आहे। माताउनि जो रिगार्ड रखिणो आहे। प्रश्न आहे कहिड़ो कर्तव्य हिकु बाप जो आहे, कहिड़ो मनुष्य कंहिं मनुष्य जो न आहे। उत्तर आहे सॼे विश्व खे सॼे विश्व में पीस स्थापन करण ये कर्तव्य बाप जो ई आहे। मनुष्य बल केतिरा बि कॉन्फ्रेंस आंदी कंदा रहनि, पीस त न थी सघंदी आहे न। शांति जो सागर बाप जॾहिं ॿारनि सां पवित्रता जी प्रतिज्ञा कराईंदा आहिनि तॾहिं पीस स्थापन थींदी आहे। पवित्र दुनिया में ई शांती आहे। तव्हां ॿार इहा ॻाल्हि सभिनि खे ॾाढी युक्ति सां ऐं भपके सां सम्झायो तॾहिं बाप जो नाम बालो थिए। कहिड़ो क्या छा सम्झायूं कि सॼे विश्व में पीस स्थापन करण जो कमु बाबा जो ई आहे। जॾहिं बाबा पवित्रता जी प्रतिज्ञा कराईंदा आहिनि तॾहिं ई पीस स्थापन थींदी आहे। पवित्र दुनिया में ई शांती आहे। तव्हां ॿार इहा ॻाल्हि ॾाढे युक्ति सां सम्झायो, भपके सां सभु युक्ति सां ऐं भपके सां सम्झायो तॾहिं बाप जो नाम बालो थिए। गीता मां हिकु नन्हो सो ॿारु आहियां। ओम शांति। गीत त भक्ति मार्ग जो ॻायल आहे, छो जो हिकु तरफ़ भक्ति मार्ग जो प्रभाव आहे, ॿियो तरफ़ ज्ञान मार्ग जो प्रभाव आहे। भक्ति ऐं ज्ञान में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहे त ॾाढो सहज आहे न। भक्ति आहे राति, ज्ञान आहे ॾींहुं। भक्ति में दुख थींदो आहे, जॾहिं भगत दुखी थींदो आहे त भॻवान खे पुकारंदा आहिनि, पोइ भॻवान खे अचिणो पवंदो आहे दुखियनि जो दुख दूरि करणु। पोइ बाप सां पुछिबो आहे, पोइ भॻवान खे अचिणो पवंदो आहे दुखियनि जो दुख दूरि करणु। पोइ बाप सां पुछिबो आहे ड्रामा में छा भूल आहे। पोइ बाप सां पुछंदा आहिनि ड्रामा में छा कोई भूल आहे। बाप चवंदा आहिनि हा वॾी भूल आहे, जो तव्हां मूंखे भुलिजी वेंदा आहियो हिन ड्रामा में। केरु भुलाईंदो आहे? माया रावण। बाप वेई सम्झाईंदा आहिनि ॿार इहा खेल ठहियलु आहे। स्वर्ग ऐं नर्क हूंदो त भारत में ई आहे। भारत में ई कोई मरंदो आहे त चवंदा आहिनि वैकुंठ वासी थियो। इहे त ॼाणंदा न आहिनि कि स्वर्ग अथवा वैकुंठ कॾहिं थींदो आहे। जॾहिं स्वर्ग हूंदो आहे त मनुष्य पुनर्जन्म स्वर्ग में ई वठंदो आहे। हाणे त आहे ई नर्क, त पुनर्जन्म बि ज़रूरु नर्क में ई वठंदा न। जेसि ताईं स्वर्ग जी स्थापना थिए तेसि ताईं त असांखे जन्म नर्क में ई वठिणो आहे न। मनुष्य ॻाल्हियूं न ॼाणंदा आहिनि। हिकु आहे ईश्वर संप्रदाय हिकु आहे ईश्वर अथवा राम संप्रदाय, ॿी आहे रावण संप्रदाय। सत्य त्रेता में राम संप्रदाय उनखे कोई दुख न आहे, अशोक वाटिका में रहंदा आहिनि। पोइ अधु कलाक पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे। हाणे बाप वरी खां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। उहा आहे सभिनि खां सर्वोत्तम धर्म। आदि सनातन देवी देवता सभिनि खां ऊच ते ऊच धर्म आहे न। धर्म त सभु आहिनि, धर्मनि जी कॉन्फ्रेंस ईंदी आहे। भारत में अनेक धर्म वारा ईंदा आहिनि, कॉन्फ्रेंस कंदा आहिनि। हाणे जो भारतवासी धर्म खे मञण वारा ई न आहिनि, उहे कॉन्फ्रेंस छा कंदा? वास्तव में भारत जो प्राचीन धर्म त आहे ई आदि सनातन देवी देवता धर्म। हिंदू धर्म त आहे ई न, सभिनि खां ऊच देवी देवता धर्म। हाणे क़ाइदो चवंदो आहे सभिनि खां ऊच धर्म वारनि खे गद्दी ते विहारणो खपे। सभिनि खां अॻियां कंहिंखे विहारो, इन ते बि कॾहिं उन्हनि जा झगड़ा लॻी पवंदा आहिनि। जीअं हिकु बार कुंभ जे मेले में झगड़ो थी वियो। उहे चवनि पहिरियों असांजी सवारी हले, उहो चए पहिरियों असांजी। लड़ी पईंदा आहिनि। त हाणे हिन कॉन्फ्रेंस में ॿारनि खे सम्झाइणो आहे कि ऊच ते ऊच धर्म कहिड़ो धर्म आहे। उहो त ॼाणंदा न आहिनि। बाप चवंदा आहिनि आदि सनातन देवी देवता, आदि सनातन आहे ई देवी देवता धर्म, जो हाणे प्रायलोप थी वियो आहे ऐं पंहिंजे खे हिंदू धर्म कहलाइण लॻी वेंदा आहिनि।
हाणे चीन में रहण वारा पंहिंजा धर्म चीन त न चईंदा न चीन त न चईंदा। उहे माण्हू त जेके नामी गिरामी ॾिसंदा आहिनि उन्हनि खे मुख्य करे विहारे ॾींदा आहिनि। क़ाइदे अनुसार कॉन्फ्रेंस में ॾाढा त अची न सघनि, सिर्फ़ु रिलीजन्स जा हेड खे ई निमंत्रण ॾिबो आहे। ॾाढनि सां पोइ ॾाढा बोलचाल थी वेंदी आहे। हाणे उन्हनि खे राय ॾियण वारो त कोई आहे न, त तव्हां आहियो ऊच ते ऊच देवी देवता धर्म वारा। हाणे देवता धर्म जी स्थापना त करो। तव्हां ई ॿुधाए सघंदा आहियो भारत जो मुख्य धर्म आहे, जो सभु धर्मनि जो माई बाप आहे, उन्हनि जो हेड खे हिन कॉन्फ्रेंस में मुख्य ठाहिणो खपे। हाणे तव्हां ई ॿुधाए सघंदा आहियो भारत जो मुख्य धर्म आहे, जो सभु धर्मनि जो माई बाप आहे, उन्हनि जे हेड खे हिन कॉन्फ्रेंस में मुख्य ठाहिणो खपे। गद्दी नशीन उनखे ठाहिणो खपे। बाक़ी त सभु हुनजे हेठां आहिनि त मुख्य ॿार जो आहिनि, उन्हनि जी बुद्धि हलणी खपे। भॻवानु अर्जुन खे विहारे सम्झाईंदो आहे। संजय इहो आहे न, अर्जुन त आहे इहे रथी, उन्हनि में रथवान आहे बाप। उहे सम्झंदा आहिनि रूप बदिली करे श्री कृष्ण जे धन में अची करे ज्ञान ॾींदो आहे, परंतु ईअं त न आहे। हाणे प्रजापिता बि आहे, त्रिमूर्ति जे मथां ॾाढो सुठी रीति सम्झाए सघंदा आहे। त्रिमूर्ति जे मथां शिव बाबा जो चित्र ज़रूरु आहे। उहा सूक्ष्म वतन जी रचना ॿार सम्झंदा आहिनि। त्रिमूर्ति जे मथां शिव बाबा जो चित्र ज़रूरु खपे। उहा आहे सूक्ष्म वतन जी रचना। कहिड़ी? ब्रह्मा विष्णु शंकर। ब्रह्मा त हेठि आहे, विष्णु ऐं शंकर जेको ईअं चित्र ॾेखारींदा आहिनि त सूक्ष्म वतन जी। ब्रह्मा खे बि बाबा पहिरियों सूक्ष्म वतन में रचई न, पोइ स्थूल में पाठ वॼाई। ॿार सम्झंदा आहिनि पहिरियों त बाबा जॾहिं मथां खां आया त सूक्ष्म वतन रचनि न। ॿार सम्झंदा आहिनि इहे विष्णु आहे पालन करता, प्रजापिता ब्रह्मा आहे स्थापना करता, त हुननि जो बि चित्र खपे। इहा ॾाढी सम्झ जी ॻाल्हि आहे। बुद्धि में रहंदो आहे प्रजापिता ब्रह्मा ज़रूरु आहे। विष्णु बि त खपे, जंहिंसां स्थापना कराईंदा आहिनि उन सां ई पालना बि कराईंदा। स्थापना कराईंदा आहिनि ब्रह्मा सां गॾु सरस्वती आदि ॾाढा ॿार आहिनि। वास्तव में इहे बि पतित खां पावन ठहनि था। त कॉन्फ्रेंस में आदि सनातन देवी देवता धर्म जी हेड जगदम्बा हुजणी खपे। छो जी माताउनि जो ॾाढो मान आहे न। जगदम्बा जो मेलो ॾाढो भारी लॻंदो आहे। उहा आहे जगत पिता जी बेटी। हाणे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी न। ॾिसो बाबा केॾी ऊची ॻाल्हि ॿुधाइनि था न, लेकिन मनुष्य सम्झनि। गीता एपिसोड रिपीट थिए थो न, इहा उहा महाभारत जी लड़ाई साम्हूं बीठी आहे। बाप बि चईंदा आहिनि मां कल्प जी संगम युग ते ईंदो आहे, भ्रष्टाचारी दुनिया खे श्रेष्ठाचारी ठाहिणु। इहा उहा महाभारत जी लड़ाई साम्हूं बीठी आहे न। बाप बि चईंदा आहिनि मां कल्प जी संगम युग ते ईंदो आहियां। भ्रष्टाचारी दुनिया खे श्रेष्ठाचारी ठाहिणु ईंदो आहे। जगदम्बा गॉडेस ऑफ नॉलेज ॻायल आहे न। उन्हनि सां गॾु असां ज्ञान गंगायूं बि आहियूं। उन्हनि सां पुछी सघंदा आहियो कि उन्हनि खे नॉलेज किथां मिली हुई। बाबा चईंदा आहिनि उन्हनि सां इहे पुछी सघंदा आहियो कि उन्हनि खे नॉलेज किथां मिली। जगदम्बा गॉडेस ऑफ नॉलेज ॻाल्हि आहे। उन सां गॾु असां ज्ञान गंगायूं बि आहियूं। उन्हनि सां पुछी सघंदा आहियो कि उन्हनि खे नॉलेज कंहिं ॾिनी। मतिलबु माण्हुनि खां पुछी सघंदा आहियूं। भई माण्हू चईंदा आहिनि न सरस्वती गॉडेस ऑफ नॉलेज, मतिलबु नॉलेज ॾियण वारी आहे। त उन्हनि खे नॉलेज किथां मिली। नॉलेजफुल गॉड फादर त हिकु ई आहे। उहो नॉलेज कीअं ॾींदो? ज़रूरु उन्हनि खे शरीर वठिणो पए त ब्रह्मा मुख कमल सां ॿुधाईंदा आहिनि। इहे माताऊं वेही सम्झाईंदियूं आहिनि। कॉन्फ्रेंस में उन्हनि खे इहो मालूम हुजिणो खपे न कि वॾो धर्म कहिड़ो आहे। इहे त कोई सम्झंदा न आहिनि कि असां आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि इहे धर्म सां जॾहिं प्रायलोप थी वेंदा आहिनि त मूंखे अची करे पोइ स्थापना कंदो आहे मां।
हाणे देवता धर्म त आहे न, बाक़ी 3 धर्मनि जी वृद्धि थिए थी त ज़रूरु देवी देवता धर्म वरी खां स्थापना करिणो पए न। पोइ इहे सभु धर्म रहंदा ई न, बाप ईंदा ई आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करणु। ॿार ही ये ॻाल्हि करे सघंदा आहियो कि पीस स्थापन कीअं थी थिए। शांति जो सागर त आहे ही परमपिता परमात्मा, त पीस ज़रूरु उहो ई स्थापन कंदो। ज्ञान सागर सुख जो सागर उहो ई आहे। ॻाईंदा बि आहिनि पतित पावन अचो, अची करे भारत खे पावन राम राज्य ठाहियो। पीसफुल त उहो ई ठाहींदो न, इहा बाप जो ई कर्तव्य आहे त उन्हनि जी मथे हलण सां श्रेष्ठ पद पाईंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि जो मुंहिंजा ठहींदा आहिनि राजयोग सिखंदा आहिनि ऐं पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहिनि कि बाबा असां पवित्र ठही 21 जन्मनि जो वरसो वठंदासीं, उहो ई मालिक ठहींदा आहिनि, पतित खां पावन ठहींदा आहिनि, उहो ई आत्मायूं। बाबा असां पवित्र ठही 21 जन्मनि जो वरसो वठंदासीं, उहो ई आत्मायूं मालिक बि ठहींदियूं, पतित खां पावन बि ठहींदियूं। पावन आहे लक्ष्मी नारायण सभिनि खां ऊच, पावन आहे लक्ष्मी नारायण सभिनि खां ऊच। पोइ हाणे पावन दुनिया जी स्थापना थिए थी न, तव्हां पीस जे लाइ कॉन्फ्रेंस करो था, परंतु मनुष्य थोरी पीस कंदा। पावन आहे लक्ष्मी नारायण सभिनि खां ऊच। पोइ हाणे पावन दुनिया जी स्थापना थी थिए, तव्हां पीस जे लाइ कॉन्फ्रेंस करो था, परंतु मनुष्य थोरी पीस कंदा आहिनि। ये त शांति जो सागर बाप जो ई कमु आहे। ये त शांति जो सागर बाप जो ई कमु आहे कि बाबा अची करे पीस स्थापना कंदो। कॉन्फ्रेंस में वॾा माण्हू ईंदा आहिनि, ॾाढा मेंबर्स ईंदा आहिनि, त उन्हनि खे राय बि ॾियणी खपे। फादर शोज़ सन, हाणे सन शोज़ फादर। शिव बाबा जा पोतरा ब्रह्मा जा ॿार गॉडेस ऑफ नॉलेज आहिनि, उन्हनि खे गॉड नॉलेज ॾिनी हुई, उन्हनि खे गॉड नॉलेज ॾिनी हुई। मनुष्य त शास्त्रनि जी नॉलेज पढ़ंदा आहिनि, ईअं भपके सां सम्झायो त मज़ो अचे, युक्ति ज़रूरु रचणी पए। हिकु तरफ़ उन्हनि जी कॉन्फ्रेंस ऐं ॿी तरफ़ तव्हांजी बि भपके सां कॉन्फ्रेंस आहे। चित्र बि क्लियर आहिनि जंहिंसां झटि सम्झी वञनि उन्हनि जो ऑक्यूपेशन अलॻि आहे, उन्हनि जो अलॻि आहे। ईअं थोरी सभु हिकु ई आहिनि न, सभी धर्मनि जो पार्ट अलॻि अलॻि आहे, सभी धर्मनि जो पार्ट अलॻि अलॻि आहे। शांति जे लाइ मिली करे कार्य कंदा आहिनि, चईंदा आहिनि रिलीजन इज़ माइट। सभी धर्मनि जो पार्ट अलॻि अलॻि आहे। शांति जे लाइ मिली करे कार्य कंदा आहिनि, चईंदा आहिनि रिलीजन इज़ माइट। त सभी धर्मनि जो पार्ट अलॻि अलॻि भाव चवनि था। ईअं सम्झायो कि ईअं थोरी सभु हिकु ई आहे, सभिनि जो ऑक्यूपेशन अलॻि अलॻि आहे। हाणे परमात्मा ब्रह्मा जी तन में अची करे सॼी कार्य कयो अथई त हुननि जो पार्ट अलॻि, सरस्वती गॉडेस ऑफ नॉलेज उनजो पार्ट अलॻि, हर धर्म स्थापकनि जो पार्ट अलॻि अलॻि आहे न, ॾिनो भॻवान ब्रह्मा द्वारा सभिनि खे, लेकिन जंहिं जेतिरो ग्रहण कयो उन अनुसार अलॻि अलॻि धर्म ठहिया। शांति जे लाइ मिली करे कार्य कंदा आहिनि, चईंदा आहिनि रिलीजन इज़ माइट, परंतु सभिनि खां ताक़तवर केरु आहे, उहो ई अची करे पहिरियों नंबर देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे। इहे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, दिन प्रतिदिन तव्हां ॿारनि खे पॉइंट्स मिलंदी रहंदी आहे, सम्झाइण जी पावर बि आहे न, दिन प्रतिदिन तव्हां ॿारनि खे पॉइंट्स मिलंदी रहंदी आहे, सम्झाइण जी पावर बि खपे। योग जी पावर सुठी हूंदी त सम्झाए सघंदा। बाबा चईंदा आहिनि ज्ञानी तू आत्मा ई मूंखे प्रिय आहे, ईअं न कि योगी प्रिय न आहे, जो ज्ञानी हूंदो उहो योगी बि ज़रूरु हूंदो, मतिलबु ज्ञानी योगी तू आत्मा बाबा खे प्रिय आहे, सिर्फ़ु ज्ञानी या सिर्फ़ु योगी बि न आहे। योग परमपिता परमात्मा सां गॾु रखंदा आहियूं। योग बग़ैर धारणा न थींदी आहे, जंहिंजो योग न आहे त धारणा बि न थिए, छो जी देह अभिमान ॾाढो आहे।
बाप त सम्झाईंदा आहिनि आसुरी बुद्धि खे दैवी बुद्धि ठाहिणो आहे। आसुरी बुद्धि खे दैवी बुद्धि ठाहिणो आहे। पत्थर बुद्धि खे पारस बुद्धि ठाहिण वारो उहो बाप ईश्वरी आहे। रावण अची करे पत्थर बुद्धि ठाहींदा आहिनि, उन्हनि जो नाम ई आहे आसुरी संप्रदाय। देवताउनि जे अॻियां चईंदा आहिनि असां में कोई गुण न आहे। देवताउनि जे अॻियां चईंदा आहिनि असां में कोई गुण न आहे, असां कामी कपटी आहियूं। त माताऊं सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। मुरली हलाइण जो एतिरो हौसलो खपे। वॾी वॾी सभाउनि में ईअं ॻाल्हियूं करणी खपनि। मम्मा आहे गॉडेस ऑफ नॉलेज। ब्रह्मा खे कॾहिं गॉड ऑफ नॉलेज न चइबो आहे। सरस्वती जो नाम गायल आहे। जंहिंजो जो नाम आहे उहो ई रखंदा आहिनि। जंहिंजो जो नाम आहे उहो ई रखंदा आहिनि। माताउनि जो नाम बालो करिणो आहे। कई गोप खे त ॾाढो देह अभिमान ईंदो आहे, सम्झंदा आहिनि असां ब्रह्मा कुमार गॉड ऑफ नॉलेज न आहियूं छा। अरे ख़ुदि ब्रह्मा ई गॉड ऑफ नॉलेज न चईंदो आहे। माताउनि जो रिगार्ड रखिणो खपे। इहे माताऊं ई जीवन पलटाइण वारियूं आहिनि, मनुष्य सां देवता ठाहिण वारियूं आहिनि। इहे माताऊं बि आहिनि त कन्याऊं बि आहिनि। अदर कुमारी जो राज़ त कोई सम्झंदो न आहे, भल शादी कयल आहे त बि ब्रह्म कुमारी आहे न। इहा वॾी वंडरफुल ॻाल्हि आहे। बाबा चवनि था इहा ॾाढी वंडरफुल ॻाल्हि आहे। भल शादी कयल आहे त बि ब्रह्म कुमारी आहे त अदर कुमारी थी, लेकिन हाणे त ब्रह्मा जी बेटी थी करे रहे थी न। सभिनि खे बाबा जी दृष्टि सां ॾिसे थी। जेके बाप सां वरसो वठणु आहे उहे सम्झंदा आहिनि, बाक़ी जंहिंजी तक़दीर में न आहे उहे छा सम्झंदा। नंबरवार दर्जा ज़रूरु आहिनि। जेके बाप सां वरसो वठंदा उहे सम्झंदा अची करे, बाक़ी जंहिंजी तक़दीर में न आहे उहे छा सम्झंदा। नंबरवार दर्जो ज़रूरु आहे। त ईअं ई असांखे सभाउनि में वञी करे भाषण करिणो खपे। हुते जंहिंजो हूंदो उहो अवश्य सम्झी करे सेवा कंदो, हुते जेको न हूंदो उहो न कंदो। हुते बि कोई दास दासियूं हूंदियूं, कोई प्रजा हूंदियूं न। प्रजा बि त खपे न। मनुष्य सृष्टि वृद्धि खे पाईंदी रहंदी त प्रजा बि वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे। त इहे कॉन्फ्रेंस जो थींदी आहे, उनजे लाइ जो पंहिंजे खे मुख्य सम्झंदा आहिनि उनखे तयारु रहणो खपे। जंहिंमें ज्ञान न आहे उहो जीअं नंढो ठहिरियो, एतिरी बुद्धि न आहे। ॾिसण में भल वॾा आहिनि परंतु बुद्धि न आहे, उहे नंढा आहिनि। कोई जी बुद्धि ॾाढी सुठी आहे, सॼो मदार बुद्धि ते आहे। नंढा नंढा बि तीखा हली वेंदा आहिनि। कोई जी सम्झाणी में ॾाढो मिठास हूंदो आहे, बातचीत ॾाढी रॉयल्टी सां कंदा आहिनि। कंहिं ॿार में सम्झाइण जी ॾाढो मिठास हूंदो आहे, बातचीत ॾाढी रॉयल रीति सां कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि। इहे रिफाइन ॿार आहे। चलन सां बि शो थींदो आहे न। ॿारनि जी चलन ॾाढी रॉयल हुजणी खपे। बाबा चवनि था ॿारनि जी चलन ॾाढी रॉयल हुजणी खपे। कोई अनरॉयल काम न करिणो आहे। नाम बदनाम करण वारा ऊंच पद पाए न सघंदा। त अॼु बाबा चवनि था की असां में ज्ञान योग बि हुजणो खपे, ॾाढो ॻाल्हाइण में ॾाढी मिठास बि हुजणी खपे, रॉयल्टी हुजणी खपे, ॾाढो रिफाइन ॿार ठहिणो आहे बाबा जो। बाबा जी हर मर्यादा संकल्प बोल कर्म में बाबा जी हर श्रीमत के पालन करे हलणो। चलन में बि चलन सां बि शो थींदो आहे न। ॿारनि जी चलन ॾाढी रॉयल हुजणी खपे। कोई अनरॉयल कमु न करिणो आहे। कोई अनरॉयल कमु न करिणो खपे। नाम बदनाम करण सां ऊंच पद न पाए सघंदासीं। शिव बाबा जो नाम बदनाम कंदा आहिनि त बाप जो बि हक़ आहे न ॿारनि खे सम्झाइण जो। शिव बाबा जो नाम बदनाम थिए थो न त बाबा बि फिर पोइ बि सावधान कंदा आहिनि, न त पोइ धर्मराजपुरी में सजा खाइणी पवंदी। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
रात्रि क्लास। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां जीव आत्मा आहियूं, परम पिता परमात्मा जे सम्मुख वेठा आहियूं। इन्हनि खे ई मंगल मिलन चइबो आहे न। गाइबो बि आहे मंगलम भगवान विष्णु। हाणे मंगल आहे न मिलन जो, भगवान वरसो ॾींदा आहिनि विष्णु कुल जो, हिन करे उन्हनि खे मंगलम भगवान विष्णु चइबो आहे। हाणे मंगल आहे न, मिलन जो मंगल सुठो समय हले थो न। हाणे हिन समय असांखे बाबा विष्णु कुल जो वरसो था ॾियनि त मंगलम भगवान विष्णु, अर्थात जॾहिं असां भॻवान सां मिलंदा आहियूं त असांखे बाबा विष्णु कुल जो वरसो ॾींदो आहे। हाणे बाप मिलंदा आहिनि जीव आत्माउनि सां, उहो मिलन ॾाढो सुंदर आहे न। तव्हां बि सम्झंदा आहियो कि हाणे ईश्वरीय ॿार ठहिया आहियूं, ईश्वर सां पंहिंजो वरसो वठिणो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि ईश्वर जी वरसे खां पोइ दैवी वरसो मिलंदो आहे, अर्थात स्वर्ग में पुनर्जन्म मिलंदो आहे। त तव्हां ॿारनि खे ख़ुशी जो पाड़ो चढ़ो रहणो खपे। ॿार ॼाणंदा आहिनि ईश्वर जे वरसे खां पोइ असांखे दैवी वरसो मिलंदो, अर्थात स्वर्ग में असांखे पुनर्जन्म मिलंदो। स्वर्ग में असांखे पुनर्जन्म मिलंदो आहे। त तव्हां ॿारनि खे ख़ुशी जो पारो चढ़णो खपे, मतिलबु बाबा खां वरसो वठी करे हाणे असां स्वर्ग में वञी सघंदा आहियूं। त तव्हां जहिड़ो ख़ुशनसीब सौभाग्यशाली कोई बि न आहे दुनिया में, सवाइ ब्राह्मण कुल जे ॿियो कोई बि भाग्यशाली न थी सघंदो आहे। विष्णु कुल सेकेंड नंबर में अची वेंदो आहे। हाणे ब्राह्मण कुल में त असां ईश्वरीय संतान आहियूं, त विष्णु कुल सेकेंड नंबर में अची वेंदो। त असां जहिड़ो सौभाग्यशाली कोई आहे कि असां डायरेक्ट परम बाबा जी, भॻवान जी बाप टीचर सतगुरु सर्व संबंध सां पालना था वठूं। स्वयं बाबा ब्रह्मा द्वारा असांखे ज्ञान था ॾियनि त मम्मा बाबा ऐं शिव बाबा असांजो ॾाढो बि थी वियो। त केॾो ऊच कुल आहे न इहे, केॾो ख़ुशनसीब भाग्यशाली। तव्हां जहिड़ो ख़ुशनसीब भाग्यशाली त कोई आहे न दुनिया में, सवाइ ब्राह्मण कुल जे ॿियो कोई बि भाग्यशाली न थी सघंदो आहे। विष्णु कुल बि सेकेंड नंबर थी वियो, उहो दैवी गोद थी वेंदी आहे। इहा आहे ईश्वरीय गोद। ईश्वरीय गोद में ॾिसोसीं कि केॾी वॾी पूरे विश्व जी खे असां सकाश ॾेई सघंदा आहियूं, पूरे विश्व जी पालना करे सघंदा आहियूं ईश्वरीय गोद में वेही करे। पूरो विश्व असांजो परिवार थी वेंदो आहे। ऐं हाणे जॾहिं दैवी गोद में ईंदासीं त केॾो नंढो सो परिवार थी वेंदो। इहो त ऊच ठहिरियो न। देलवाड़ो मंदिर ईश्वरीय गोद जो मंदिर आहे। जीअं जगदम्बा जो मंदिर आहे उहो एतिरो संगम युग जो साक्षात्कार न कराईंदा आहिनि, उहो देलवाड़ो मंदिर संगम युग जो साक्षात्कार कराईंदा आहिनि। ॿारनि खे ॿार खे जेतिरी सम्झ आहे ओतिरो ॿियो कोई मनुष्य मात्र में न थी सघंदी आहे। जेतिरो तव्हां ब्राह्मणनि खे सम्झ आहे ओतिरी देवताउनि खे बि न आहे। तव्हां संगम युगी ब्राह्मण आहियो, उहा आहे संगम युगी ब्राह्मणनि जी महिमा कंदा आहिनि। उहा चईंदा आहिनि ब्राह्मण सो देवता ठाहींदा आहिनि। ईअं अहिड़े ब्राह्मणनि खे नम। ऐं असां स्वयं आहियूं, हाणे असां आहियूं न। ब्राह्मण ई नर्क खे स्वर्ग ठाहिण जी सर्विस कंदा आहिनि। अहिड़े ॿार ब्राह्मणनि खे नमस्ते कंदा आहिनि। अच्छा, गुड नाइट। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप जो प्रिय ठहिण लाइ ज्ञानी योगी ठहिणो आहे, देह अभिमान में न अचिणो आहे। ॿियो आहे मुरली हलाइण जो हौसलो खपे। ॾिसो बाबा केॾे ॾींहंनि खां जगदम्बा जे मथां मुरली था हलाइनि, त ईअं असांखे बाबा जॾहिं इहे चईंदा आहिनि त पॉइंट्स नोट करे समय जीअं बि मिले त उहा असांखे बाबा जी पॉइंट्स सभिनि खे ॿुधाइणी आहे। उनजे लाइ योग जी पावर बि खपे त ज्ञान बि खपे। पंहिंजी चलन सां बाप जो शो करिणो आहे, बातचीत ॾाढी मिठास सां करणी खपे। वरदाना कर्म भोग खे कर्म योग में परिवर्तन करे सेवा जे निमित्त ठहिण वारा भाग्यवान ठहो। बाबा चवनि था तन जो हिसाब किताब कॾहिं प्राप्ति व पुरुषार्थ जे मार्ग में विघ्न अनुभव न थिए।
तन जो हिसाब किताब कॾहिं प्राप्ति व पुरुषार्थ जे मार्ग में विघ्न अनुभव न थिए, तन कॾहिं बि सेवा सां वंचित थियण न ॾिए असांखे। भाग्यवान आत्मा कर्म भोग जे समय बि कंहिं न कंहिं प्रकार सां सेवा जे निमित्त ठही वेंदी आहे। कर्म भोग चाहे नंढो हुजे या वॾो हुजे, हुनजी कहानी जो विस्तार न करो, हुनखे वर्णन करणु माना समय ऐं शक्ति व्यर्थ गवाइण। अगरि असांखे किथे सूर बि थिए थो, किथे तकलीफ़ बि आहे, त हुनखे कहानी माफ़िक सभिनि खे ॿुधायो न, वर्णन करण में पंहिंजो समय ऐं शक्ति खे व्यर्थ न गवायो। चलो आहे दवाई ॾियो, कर्म में लॻी वञो। योगी जीवन माना कर्म भोग खे कर्म योग में परिवर्तन करणु। योगी जीवन अर्थात कर्म भोग खे कर्म योग में परिवर्तन करे छॾणु। जेको बि सूर आदि थिए थो, ॿियो ई हुन में बाबा खे यादि करे ॿियो ई कर्म योगी ठही वञो, में परिवर्तन करणु ॾियणु, इहे ई भाग्यवान आत्मा जी निशानी आहे। स्लोगन आहे, दृष्टि में रहम ऐं शुभ भावना हुजे त अभिमान व अपमान जी दृष्टि समाप्त थी वेंदी आहे। दृष्टि में रहम ऐं शुभ भावना हुजे, असांजी दृष्टि में सर्व जे प्रति रहम ऐं शुभ भावना हुजे त अभिमान व अपमान जी दृष्टि समाप्त थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,